बुलड़ी शाह करीम तहलके में सूरजमुखी जो फसल जो बिज सही न मिलण करे आबादगार सख्त मुआशी मसलन जो शिकार आहिनि। 8 मण 7 मण एकड़ मसल थो उन में असांखे नुक़सानु थियो डालडा मां नाजायज़ कटौतियूं 8 किलो 10 किलो 12 किलो मण ते कटौती बाएताल अलॻि ऐं ॿियो अघु घटि आहे डालडा जो तक़रीबन डालडा जो अघु 5000 5200 हलियो बिज असां महांगो वरितो 7000 रुपया किलो। डालडा जो बिज जेको आहे सो हींअर मार्केट में 2 नंबर आयो आहे। जेके पंजाब जो कंपनियूं उन्हनि बिज जेको आंदो आहे सो 2 नंबर आहे। सिंध गवर्नमेंट उनखे का बि चेकिंग न पई करे, ईअं ई आबादगारनि खे मथे में हणंदा अचनि, जेको आहे उनजो एवरेज ॾिए कोन पियो। मार्केट में ख़रीदारी तमामु डालडा जी ग़लति तरीक़े सां नाजाइज़ कटौतियूं कयूं पियूं वञनि। डालडा जो हिकिड़ो त अघु घटि आहे ऐं उनखे अलावा नाजाइज़ कटौतियूं मण ते 42 मण ते 2 किलो कटीनि था। उनखे अलावा जेकॾहिं मॉइस्चर अचे थो त उनजी नाजाइज़ कटौती माना 7 खां 8 किलो ताईं मण ते कई वञे थी। डालडा पोखण में असांखे वॾे में वॾो नुक़सानु पियो आहे, एतिरो ई अंदाज़े आहे। ॿाहिरि ॿुधाइण खां ॻाल्हि चढ़ी पई आहे। ज़मीनदार जो रुॻो बिज ई कोन निकितो, भाण कारो वियो, यूरिया वियो, खेड़ी गले में। हाणे ज़मीनदार धार रुअंदो घुमे, हारी असीं धार रुअंदा घुमूं। चई निकिरनि में लथो आहे इहो 14 मण, माना 4 मण एकड़ बि न लथो। असां सां वॾो तफ़रक़ो थी वियो, खेड़ी बि वई, भाण बि वियो, ख़र्च बि वियो। ज़मीनदार त तबाह थी वियो, पर हारी मिसकिन सो बि तबाह थी वियो। मुंहुं मथां वेठो पिटे।